हैदराबाद जो असांजो सेकेंड लास्ट दोस्त अबसार अहमद नात मुस्तफ़ा मां असां सभिनी खे फैज़याब करे रहियो हो। उन खां पोइ अदी फौजिया खां पुछूं था हाणे केरु आहे आख़िरी, मुंहिंजे ख़्याल में आख़िरी कंटेस्टेंट है जी। आख़िरी असांजो नातो आहे वकार नूर हैदराबाद खां जी। अल्लाह कयो आला, अल्लाह कयो आला, आशान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला, आशान मोहम्मद जो, शाहिद रिसालत में कुरान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला, उम्मत खे क़यामत जी गर्मीअ खां बचाईंदो, उम्मत खे क़यामत जी गर्मीअ खां बचाईंदो, केॾो नहो हूंदो एहसान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला, आशान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला, जन्नत न खपे मूंखे, जन्नत खे कंदसि छा मां, जन्नत न खपे मूंखे, जन्नत खे कंदसि छा मां, जन्नत खां ज़ियादा ऐवान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला, हीअं छो न चवां दादन इज़्ज़त में मथे आहे, हीअं छो न चवां दादन इज़्ज़त में मथे आहे, दारा ऐं सिकंदर खां दरबान मोहम्मद जो, अल्लाह कयो आला। माशाल्लाह तमामु सुठो कलाम ॿुधायो, पर हलूं था जज जी तरफ़ जी। वकार साईं, के शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिन में तिलसम हूंदो आहे, के आवाज़ अहिड़ा हूंदा आहिनि जिन में हिकिड़ो पंहिंजो सहर हूंदो आहे। माशाल्लाह ॿी वरी शाइरी जी चूंड ॾाढी ज़बरदस्त आहे, ऐं जेका तिर्ज़ तव्हां खणी आयो उन में बि पंहिंजो अलॻि सां हिकिड़ो मुनफ़रिद ईअं खणी चऊं त अलॻि रंग हुयो। तव्हां ॾाढो सुठो पढ़ियो आहे, ऐं दिली तौर ते तव्हांखे 9 मार्कूं ॾियां थो। जी मखणू फ़कीर साहब। वकार साहब, तव्हां पंहिंजो पंहिंजे अंदाज़ जेकी नात जी सूरत आंदी आहे अंदाज़ में अवां पंहिंजे आवाज़ खे मुनफ़रिद बणाए विया आहियो, ऐं तव्हांजी लॻे थो त तव्हांजी सुठी महिनत थियल आहे। नात जे हिसाब सां
असांजी दुआ आहे त अलाह ताला अव्हांखे अञा कामयाबी कामरानी नसीब करे। असां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे 8 मार्कूं ॾियूं था। जी मदरसन साहब। वकार साईं, मां पुछंदुसि तव्हां सभिनी खां अवल, अव्हां कंहिंखां सिखो था? उस्ताद केरु आहे अव्हांजो? सर को बि न केरु ई कोन्हे हो? अच्छा, बाबा छा कंदा आहिनि? सर वाल साहब PhD टीचर आहे। ऐं तव्हां छा कंदा आहियो? सर इंजीनियरिंग पूरी कई हाणे। इंजीनियरिंग पर तव्हांजो साईं तारीफ़ कई पंहिंजे इरशाद भाई ऐं साईं मखणे साईं। कुझु शयूं हूंदियूं आहिनि नेचुरल हूंदियूं आहिनि, अलाह साईं पारां वदियत थींदियूं आहिनि, गिफ्ट थींदियूं, जंहिंखे असां गॉड गिफ्ट बि चई था वठूं। अव्हांजो आवाज़ु जेको आहे हू निहायत हसीन आवाज़ु आहे। मूंखे अव्हां जीअं नात बिस्मिल्लाह पढ़णु शुरू कई, अव्हांजा आवाज़ जा जेके रुख़ आहिनि उहे 3 माण्हू आहिनि जिन जे आवाज़नि खे मिलाइजे त अव्हांजो आवाज़ु ठहे थो। अव्हांखे ख़बर न आहे, मां ईअं चवंदुसि त फ़िलहालु रॉ मटीरियल आहियो, पर तव्हांजे कमु कयो वञे त तव्हांजो आवाज़ु अञा निखिरजी वेंदो, अञा हसीन ठहंदो। असांजा 3 निहायत आला क़िस्म जा आवाज़, हिकिड़ो असांजो मोहम्मद यूसुफ, हिकिड़ो रजब अली ऐं टियों गफ़ूर गुल। इहे सभई 3 नाला सिंध जा माया नाज़ नाला आहिनि। ऐं अलाह साईं अव्हां जे आवाज़ में इहे 3 नालनि जो जेको असरु आहे उहो रखियो आहे। ऐं अव्हां जे महिनत कयो त अञा अव्हां तमामु हसीन नात पढ़ी था सघो। पंहिंजो शौक़ु आहे, माण्हू कुझु बि करे, जेका बि शइ करे उन लाइ सिखणो बि ज़रूरी हूंदो आहे, पोइ उन में माण्हू वधीक बहितर थी वेंदो। ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे ऐं विश यू ऑल द बेस्ट। अञा ईंदड़ जेको आहे राउंड, हुन में मां अञा सुठी